शहर सीलरा ऐं धुंधा तकरार जे निबेरे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो रोंतीचे कचे पहुतो आहे। कुरान पाक ऐं न्याणियुनि समेत पहुतल काफ़िले धुरियुनि खे ठाह लाइ मेड़ मिंथ कई आहे, जंहिं बाद धुरियुनि पारां मोहलत घुरी वई आहे। अख़बारुनि जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि सबबि क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। धुरियुनि खे तकरारनि जे निबेरे लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया शहर सीलरा ऐं धुंधा तकरार जे निबेरे लाइ मेड़ मिंथ काफ़िले रोंतीचे कचे पहुतो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त क़ुरान पाक ऐं न्याणियुनि समेत पहुतल काफ़िले धुरियुनि खे ठाह लाइ मेड़ मिंथ कई आहे, जंहिं बाद धुरियुनि पारां मोहलत घुरी वई आहे। अॻवाणियुनि जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि सबबि क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। धुरियुनि खे तकरारनि जे निबेरे लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। मेड़ मिंथ काफ़िलो रोंतीचे कचे पहुतो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त क़ुरान पाक ऐं न्याणियुनि समेत पहुतल काफ़िले धुरियुनि खे ठाह लाइ मेड़ मिंथ कई आहे, जंहिं बाद धुरियुनि पारां मोहलत घुरी वई आहे। अॻवाणियुनि जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि सबबि क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। धुरियुनि खे तकरारनि जे निबेरे लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। शहर सीलरा ऐं धुंधा तकरार जे निबेरे लाइ मेड़ मिंथ काफ़िले जी रोंती आमद थी आहे। अवां खे ॿुधायूं पिया क़ुरान पाक ऐं न्याणियुनि समेत पहुतल काफ़िले धुरियुनि खे ठाह लाइ मेड़ मिंथ कई आहे, जंहिं बाद धुरियुनि पारां मोहलत घुरी वई आहे। अॻवाणियुनि जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि सबबि क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। धुरियुनि खे तकरारनि जे निबेरे लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। अवां खे ॿुधायूं पिया शहर सीलरा ऐं धुंधा तकरार जे निबेरे लाइ मेड़ मिंथ काफ़िले रोंतीचे कचे पहुतो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफ़ार मलिक खान। जी अब्दुल गफ़ार मलिक, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। अज सुबह जो जो है रोंती के कच्चे अंदर जो है काफ़ी हफ़्ते का हलंदड़ जो खूनी तकरार है, जैमें शहर बिरादरी है, सिलरा बिरादरी है, धोंदू बिरादरी में जो है ठाह करण लाइ जो है झेड़ींदड़ धुरियुनि तरफां जो है सैयद लाल शाह, मिरपुर मातेलो मेंगवाड़ बिरादरी मुखी संतोष कुमार, समाजी अगवान उबारू अकबर अली गम, डेरकी के मकामी साहब आदम सुरानी अगवाड़ी में जो है अमुन काफ़िलो जो है रोंती के कच्चे में झेड़ींदड़ धुरियूं जेकी शहर बिरादरी, सिलरा बिरादरी ऐं धोंदू बिरादरी में पहुची वियो आहे, जिते बिरादरियुनि पारां जो है अमुन काफ़िले खे जेका मोदी विया उन चवण ते असांजे जेका पंहिंजी बिरादरी चंग मुड़ुसनि सां जो है सलाह मशवरो करण बाद जो है निस्बत जवाब ॾींदासीं। जॾहिं त हिन महिल जेको अमुन काफ़िलो आहे उहो शहर बिरादरी के जो है उमर शहर के पुट जो है शाहज़ादो शहर जी उटाक ते पहुतल आहे, जिते अमुन काफ़िले खां पोइ इहो अमुन काफ़िलो उतो पहुचण खां पोइ जो है सिलरा बिरादरी वटि पहुचंदो ऐं जॾहिं खां पोइ इहो धोंदू बिरादरी वटि पहुचंदो। ॾिसूं था धोंदू बिरादरी ऐं सिलरा बिरादरी जेको आहे उन्हनि खे निस्बत जवाब ॾिनो वेंदो। उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे असां पंहिंजे चङनि वॾेरनि सां जेको आहे सलाह मशवरो करण बाद जेको आहे जवाब ॾींदासीं। जी ठीकु आहे, महिरबानी अब्दुल गफ़ार आगाह करण लाइ।